हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु ठाक आहियो ख़ैरियत सां आहियो आई होप त तव्हांजो सुबुह वारो वक़्तु तमामु सुठो गुज़रियो हूंदो टिल नाउ हींअर बि तव्हांजो वक़्तु सुठो गुज़रंदो हूंदो इंशाअल्लाह ऐं ज़ाहिर आहे घर घर जी कहाणी आहे गैस कोन्हे ऐं ज़ाहिर आहे गैस कोन्हे त पोइ पाणी गरम कोन थो थिए पाणी गरम कोन्हे त इलाही मसइला मसाइल पैदा था थियनि मानी कोन थी ठहे चांहि कोन थी ठहे इलाही इशूज़ ज़िंदगी में इहे हालात हूंदा आहिनि इहे जेके हालात हूंदा आहिनि इन्हनि सां विढ़णो पवंदो आहे त छा तव्हां विढ़ी रहिया आहियो इन्हनि हालातुनि सां मुक़ाबिलो करे रहिया आहियो या तव्हां बसि छॾे ॾिनो आहे त बसि ठीकु आहे जेको थिए पियो थिए ॾिसंदासीं सियारो आहे गुज़री वेंदो 1 महीनो 2 महीना 3 महीना गुज़ारे वठंदासीं त इन्हनि हालातुनि ते अॼु मां तव्हां सां ॻाल्हाईंदमि त ज़िंदगी में जेके बि मुश्किलातूं अचनि थियूं जेके बि लाइफ में फेज़िस अचनि था त छा इंसान खे उन हालातुनि सां विढ़णु खपे या उन्हनि खे छॾे ॾिजे त बसि ठीकु आहे जीअं ज़िंदगी गुज़रे थी गुज़ारियूं था जेके बि हालात आहिनि असां कॉम्प्रोमाइज़ था कयूं कॉम्प्रोमाइज़ कंहिं हद ते करणु सुठी ॻाल्हि हूंदी आहे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन ते असां चवंदा आहियूं त न कॉम्प्रोमाइज़ करणु खपे पर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन जे लाइ असां सोचींदा आहियूं त न कॉम्प्रोमाइज़ नथो करे सघिजे असांखे हिननि सां विढ़णो आहे उहे चैलेंजिस थी वेंदा आहिनि असांजी ज़िंदगी में त बिल्कुलु अॼु मां टॉपिक इहो ई रखियो आहे त हालातुनि सां विढ़णु खपे या वरी उन्हनि खे छॾे ॾिजे त वक़्तु ईंदो त पोइ ॾिसंदासीं त बिल्कुलु असांखे कॉल्स कयो कॉल्स करे असांखे जेको आहे ॿुधाए सघो था टॉपिक जे हवाले सां असां सां ॻाल्हाए सघो था ऐं असां सां गॾु अॼु हिते ॾाढी सुठी सिंगर बि मौजूदु आहे ॾाढी प्यारी आहे माशाअल्लाह सां मां त उन्हनि सां फस्ट टाइम मिली आहियां अॼु ऐं ज़रूरु तव्हां सां गॾु मिली करे मां उन्हनि सां कचहरी बि कंदमि तव्हां असांखे कॉल्स करे उन्हनि सां ॻाल्हाए बि सघो था तव्हां उन्हनि खे फरमाइश बि करे सघो था असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि सूंह लगारी अस्सलाम वालेकुम सूंह कीअं आहियो वालेकुम सलाम मां बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक वेलकम मुंहिंजे शो में तव्हां आया ॾाढो सुठो लॻो तव्हां घुरायो असां ले आयासीं थैंक यू तव्हांजी मुंहिंजी फर्स्ट मुलाक़ात जी जी बिल्कुलु त माशाअल्लाह जो प्रोग्राम ॾिसंदी बि आहियां बिल्कुलु तव्हां ॾिसंदा हूंदा पर मूंखे जेको आहे इहो छा चइजे त मौक़ो न मिलियो तव्हां सां मिलण जो तव्हां सां गपशप करण जो इहो बिल्कुलु अॼु जेको आहे रंगन भरी शाम में मौक़ो मिली वियो छा थी रहियो आहे अॼुकल्ह सूंह आजकल प्रोग्राम वग़ैरह सिंगिंग वग़ैरह ऐं एल्बम वग़ैरह कयूं पिया माशाअल्लाह तव्हां एक्चुअली बिलोंग किथां कंदा आहियो असां मीरपुर ख़ास आहियो ठीकु आहे हा हुते लगारी काफ़ी सेटल्ड आहिनि हा सही अच्छा अच्छा त केतिरे अरसे खां वठी तव्हां सिंगिंग स्टार्ट कई मूंखे तक़रीबन मां 2014 में स्टार्ट कई 2014 में स्टार्ट कई हुई त सिखिया आहियो प्रॉपर या बसि शौक़ु इलाही आहे सिंगिंग जो ऐं जेको आहे सिखी मां तक़रीबन घटि आहियां उस्ताद मुंहिंजो जेको आहे उस्ताद सोढो जोगी उन खां पोइ काफ़ी सारा उस्ताद आया कुझु हुन मां सिखियमि कुझु हुन उस्ताद मां सिखियासीं बसि ईअं थी थोरो अॻियां अची वियासीं अच्छा माशाअल्लाह त पोइ प्रॉपर छो कोन था सिखो जॾहिं तव्हांखे एतिरो शौक़ु बि आहे त बिल्कुलु प्रॉपर बि सिखंदासीं छोकी उस्ताद बि अॼुकल्ह जेके आहिनि घटि था मिलनि ॾाढा बिज़ी थी विया आहिनि छा कयूं सही उस्ताद वाकई बिज़ी थी विया आहिनि पर अॼुकल्ह जेके उस्ताद आहिनि उहे एॾा ख़ासि न आहिनि अच्छा बाक़ी जेके ओरिजिनल सुठा उस्ताद आहिनि न जेके बाक़ाइदा तव्हांखे राग सेखारंदा उहे त मसरूफ़ आहिनि अच्छा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो मां अक्सर सोचींदी आहियां पर मुंहिंजे दिमाग़ मां इहा निकिरी वेंदी आहे त अक्सर करे जेके उस्ताद हूंदा आहिनि उहे मेल उस्ताद हूंदा आहिनि जी जी बिल्कुलु त फीमेल टीचर्स न आहिनि सिंगिंग जे लाइ फीमेल घटि आहिनि हा केरु आहिनि मतिलबु अञा ताईं मां त कंहिं फीमेल वटि सिखी न आहियां अच्छा पर आहिनि मूंखे यादि न आहे हींअर अच्छा सही हा छो त जॾहिं बि कोई बि सिंगर ईंदो आहे त अक्सर करे मां उन्हनि खां पुछंदी आहियां तव्हांजो उस्ताद केरु आहे त हू कंहिं न कंहिं मेल जो नालो खणंदा आहिनि जेखां पुछंदो बसि मेल जो ई नालो खणंदा आहिनि हा हलो ज़बरदस्त ऐं अगरि का फीमेल पर मां चवां थी की मां एतिरो सिखी करे त अॻियां बि मां ॿियनि खे बि सिखां इंशाअल्लाह दुआ कजो इंशाअल्लाह त तव्हां मतिलबु फर्स्ट टाइम जेको गानो ॻायो तव्हांखे यादि आहे मां फर्स्ट टाइम धमाल गाई तेरा सेवन हुए आबाद मस्त सोना लाल कलंदर अच्छा ऐं तक़रीबन इलाही सुठी लॻी सभिनी खे सभिनी अवॉर्ड ॾिनी तारीफ़ कई मुंहिंजी सही उहो धमाल सिखी करे पोइ तव्हां ॻायो हुयो हा धमाल मां पहिरियां धमाल खां स्टार्ट कयो
छोकी मां जॾहिं बि कलंदर ते वेंदी आहियां लाल साईं ते त हुते जो आहे मां हाज़िरी ॾींदी आहियां हमेशह ऐं मां हुनजी फ़क़ीराणी आहियां बिल्कुलु इन करे मां धमाल खां ई स्टार्ट कयो। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। पोइ मां चाहींदसि त बिल्कुलु जेकॾहिं तव्हां धमाल शुरू में ई ॻाई त पोइ असांखे अॼु तव्हां छा था ॿुधायो? मां अॼु तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे। अच्छा छोकी फर्स्ट मुलाक़ात आहे न त त तव्हां सरप्राइज़ करणु था चाहियो मूंखे? हलो ज़बरदस्त, ॾिसूं था कहिड़ो सरप्राइज़ आहे असांजे लाइ। बस नओं सॉन्ग आहे जेको हींअर मूं ठारायो आहे, इंशाल्लाह तव्हांखे पसंदि। पोइ या त सरप्राइज़ में थोरो टाइम रखूं, भले तव्हांजी सस्पेंस हुजणु खपे, थोरो ज़रूरी आहे। असां तव्हां ते छॾियो है न, त बसि इहो जेको सरप्राइज़ आहे त सरप्राइज़ ई हुजे थोरी देरि जे लाइ। मां अॼु पंहिंजे व्यूअर्स सां जेको आहे शेयर पई कयां त तव्हां बि इनफैक्ट ॿुधो त ज़िंदगी छा आहे, मुश्किलातूं जेके बि अचनि थियूं उन्हनि खे कीअं फेस करणु खपे या उन्हनि खे छॾे ॾिजे। तव्हां छा था चओ इन बारे में? उन्हनि खे फेस करणु खपे छोकी ज़िंदगी हिकु अलाह साईं जो ॾिनल तोहफ़ो आहे, हुनजो क़दुरु बि कजे। ऐं मुश्किलात त ॾिसो ज़िंदगी जा ॾुख ऐं सुख ज़िंदगी जो हिसो आहे, इहो त ज़िंदगी में न हुजे त ज़िंदगी जो मज़ो कीअं? सो इहे सभिनी जी ज़िंदगी में ईंदा आहिनि ऐं इन्हनि खे मां त फेस कंदी आहियां ऐं अलाह जो शुक्र मां कामयाब बि थी आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां खे जॾहिं हिन सफ़र में तव्हां जॾहिं पेर रखियो त तव्हांखे केतिरियूं मुश्किलातूं फेस करणियूं पियूं? इलाही सारियूं, छोकी काफ़ी सारा माण्हू अहिड़ा हुया, काफ़ी सारा कहिड़ा हुया, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। सो असां सभिनी खे छॾियो, असां अलाह ते रखियो ऐं इंशाल्लाह ॾिसो पिया तव्हां हिन मक़ाम ते आहियूं असां। सही। त तव्हां सिंगिंग सां गॾु गॾु जेको आहे एक्टिंग बि कई, मॉडलिंग बि कई? मॉडलिंग बि कई, ड्रामो बि कयमि हिकिड़ो जेको फनी ड्रामो हो ऐं उन खां अलावा सॉन्ग वग़ैरह कया। त पोइ एक्टिंग छो छॾे ॾिनी तव्हां फ़िलहाल? बस सिंगिंग घणी वणे थी न इन करे। न पर तव्हां एक्टिंग जेकॾहिं तव्हां कॉमेडी कई आहे त कॉमेडी बि ॾाढी ॾुखी हूंदी आहे, हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। ड्रामो बि तक़रीबन फर्स्ट नंबर ते आयो, मां फर्स्ट टाइम एक्टिंग कई, सभिनि खे इलाही पसंदि आई। सही। पोइ वरी कुझु इरादो आहे अहिड़ो? हाँ बस थोड़ो थोड़ो कॾहिं कॾहिं थिए थो, पर छोकी टाइम नथो मिले न, इन करे सिंगिंग खे टाइम ॾियूं या मॉडलिंग खे टाइम ॾियूं, इन करे केतिरनि गाननि में? हाँ बिल्कुलु। केतिरनि गाननि में मॉडलिंग कई हूंदी तव्हां? मां तक़रीबन 5-6 गाननि में कई मॉडलिंग। सही। हिते कशिश वग़ैरह ते KTN ते? न कशिश ते मॉडलिंग न कई आहे, पर चयो हो। अच्छा अच्छा। हाँ मूंखे। सही। हिते कोई डायरेक्टर आहे त कोन्हे जंहिंखे तव्हां चयो हो या उन्हनि तव्हांखे चयो हो? चयो बसि पोइ बिज़ी हुआसीं इन करे असां न करे सघियासीं। सही। त उन खां अलावा ॿियो छा कंदा आहियो? वक़्तु कीअं गुज़ारींदा आहियो पंहिंजो? वक़्तु बसि इलाही सुठो गुज़ारींदा आहियूं ऐं जेको आहे घर में कुकिंग वग़ैरह कंदा आहियूं, उहो खाईंदा आहियूं, घर वारनि खे टाइम ॾींदा आहियूं, उन्हनि सां कचहरी खिल बोग मस्ती मज़ाक। मूंखे लॻे बि त तव्हां काफ़ी नॉटी बि हूंदव। ॾाढो घर वारनि खे खिलाईंदी आहियां। बसि पोइ अॼु हिते आया त असांखे बि खिलाईंदव तव्हां? छा कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां असांखे खिलाईंदव? कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि? फ़िलहाल त मूंखे ज़हन में न आहे। ॾिसो तव्हां खिली वियो न। हलो सही आहे, ईअं ई खिलाईंदा रहो भला, सुठी ॻाल्हि आहे। असां सां गॾु कॉल बि आहे, जहलम खां मुख़्तियार आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी गाने जी फरमाइश था कयो, दिल जे वीरान ऋण ते। ओके ओके, ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह हाफ़िज़ अलाह हाफ़िज़। अच्छा, त माशाल्लाह घर में केतिरा भाउ भेण आहियो तव्हां? असांजो हिकिड़ो भाउ आहे, 7 भेणियूं आहियूं। माशाल्लाह। सही। त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ त तव्हांजो नॉटी थियणु जाइज़ आहे। मां नंढी आहियां न, इन करे। नंढा मूंखां बि नंढी आहे, पर मां दादली आहियां कुझु। कुझु ॿियूं कोन्हनि? ॿियूं बि आहिनि, हर को पंहिंजी पंहिंजी जाइ ते हूंदो आहे। सही। घणियूं सिस्टर्स तव्हांजी मैरिड आहिनि माशाल्लाह सां? असां जूं 3 तक़रीबन मैरिड आहिनि। 3 मैरिड आहिनि, ठीकु आहे। मां बि आहियां। अच्छा माशाल्लाह, लॻो कोन था तव्हां? इहो त वाकई सरप्राइज़ थी वियो मुंहिंजे लाइ। हिकिड़ो नंढड़ो बि आहे मुंहिंजो। अरे माशाल्लाह माशाल्लाह, लॻा नथी, लॻो कोन था, इन जे करे त मां थोरो शॉक में अची वियमि। न तव्हां वाकई पाण खे मेंटेन रखियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। हा सुठी ॻाल्हि आहे। हिते कॉल वठंदासीं, अलीगुल भट्टी बाजी कॉल आहे, सदर कराची मां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, पहिरियों तव्हांजे महिमान खे ऐं तव्हांजी पूरी टीम खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो?
अल्हम्दुलिल्लाह दी अल्लाह जा शुक्र तव्हां जेको आहे तो अॼु जेको टॉपिक रखियो आहे उन जे बारे में आउं थोरो ॻाल्हाइणु चाहियां थो। जी जी अभी असल छा आहे त जंहिंमहिल असां वटि सुठो वक़्तु ईंदो आहे ऐं भलो वक़्तु ईंदो आहे त असां इहा ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं शुक्र अलाह जो मालिक साईं कंहिंजो। पर जॾहिं बुरो वक़्तु अची वेंदो आहे बुरा हालात अची वेंदा आहिनि थोरी असां हिमत हारे वेंदा आहियूं। पर उन वक़्तु बि अलाह जी रज़ा सम्झी असां ख़ुदा जे दरवाज़े पर झुकी अलाह जो शुक्र अदा कयूं त इनशाला साम्हूं बिल्कुलु भलो टाइम गुज़रंदो ऐं इनशाला सुठो वक़्तु गुज़रंदो ऐं सामनो करणु खपे हिमत करणु खपे। हिमत मर्दा मदद ख़ुदा सुठे में त सभु परावा पंहिंजा आहिनि ऐं बुरे वक़्त में जेके पंहिंजा छॾे वेंदा आहिनि उन वक़्तु अलाह जो जेको आहे मदद घुरिजे ऐं नमाज़ वग़ैरह पढ़ी माण्हू जेको आहे ख़ुदा जो शुक्र अदा करणु बेशक थोरी देरि जे लाइ बुरो वक़्तु ईंदो आहे हमेशह न ईंदो आहे। अभी इहे मुंहिंजे मथां बि आया जॾहिं बुरो वक़्तु आयो त मूंखे वाक़ई माण्हू छॾे विया पर वरी जे सुठा हालात आहिनि उहे ई माण्हू मुंहिंजा दोस्त थी विया। इहे सभु रब जूं महिरबानियूं अलाह जा शुक्र आहिनि जेको आहे सामनो करणु खपे बुरे वक़्त जो बिल्कुलु डट के मुक़ाबिलो करणु खपे ऐं सबर जो दामन कॾहिं न छॾणु खपे। ऐं अदी सुठो ॻाईंदी आहे अदी जे लाइ मां ईअं चवंदुमि त अदी जो जेको बि अदी पाण यादि करे आई आहे उहो ई भले ॿुधाए अदी खे अलाह तरक़ी ॾींदो अदी सुठो ॻाईंदी ऐं इनशाला अदी जो ॿुधी आहे कमाल मूं अदी जी अदी खिलणी आहे अदी मूंखे त हैरान करे छॾियो त अदी चएती मुंहिंजो नंढड़ो आहे मां बि चवां थी अदी शादी थियल ई न हूंदी। वाकई भाउ मां पाण हैरान थी वियमि इहो ॿुधी करे सभु हैरान थींदा हैरान थी वियो आहियां ॿुधी जेको आहे अदी बिल्कुलु लॻे कोन थी उहो ई न माशाअल्लाह सां चलो भेण इहो जेको आहे अलाह कंहिंखे इहो खई कंहिंखे मिलंदी आहे किरण बिल्कुलु सही था चओ भाउ ऐं जेको आहे न वक़्तु को वॾो लॻंदो आहे मुंहिंजी खई सही न आहे मां जेको तमामु वॾो लॻंदो आहे ओहो अलाह बेहतरी कंदो अते ताहिर खे अते आबिद खे अंसार खोसे ऐं बामज़र खे मुंहिंजा खोड़ सारा सलाम अगरि ॿुधे पियो त बामज़र कंहिं तरीक़े सां पंहिंजो नंबर ॾियूं हुन सां ॻाल्हाइणु चाहियां थो भेण। ठीकु आहे भाउ ठीकु आहे खे अते आबिद खे मैडम हीना खे सभिनी खे ख़ुशि रखे मौला अहिड़ा प्रोग्राम असांजे लाइ पेश कंदा रहो मुंहिंजी दुआ आहे असांजी केतियन हमेशह ज़िंदाबाद आमीन 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 थैंक यू अदा थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी। बिल्कुलु तव्हांजो चवणु सही आहे त मुश्किलातूं जेके बि ईंदियूं आहिनि ज़िंदगी में उहे वक़्ती हूंदियूं आहिनि उहे आज़माइशूं हूंदियूं आहिनि अल्लाह जी तरफ़ां ऐं अल्लाह साईं हमेशह इहो ई ॾिसंदो आहे त केरु सब्र करे थो केरु मुंहिंजो शुक्र अदा करे थो। इन जे करे ई असां आज़माइशुनि में घिरियल हूंदा आहियूं असां परेशान हूंदा आहियूं पर जेकॾहिं असां उन्हनि खे बि एक्सेप्ट कयूं ऐं शुक्र अदा कयूं ऐं चऊं त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तो मूंखे इन क़ाबिल सम्झो त तो मुंहिंजे मथां इहा मुसीबत आंदी या इहा परेशानी आंदी त बिल्कुलु असांजूं सभु तकलीफ़ूं जेके आहिनि उन ई वक़्तु ख़तमु थी वेंदियूं। हर हाल में अल्लाह साईं जो शुक्र अदा कंदा कयो ऐं उन परवरदिगार जो इहो अहसान मञींदा कयो त असांजा हथ पेर अल्लाह साईं सलामत रखिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। असां सां गॾु दुआ आहिनि हैदराबाद मां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम आप कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां तमामु प्यारी थी लॻी आपकी। थैंक यू अदी छा चवणु चाहींदव टॉपिक जे हवाले सां? आपके ताईं कहिड़ो टॉपिक आहे? अॼु असां टॉपिक इहो रखियो आहे त ज़िंदगी में जेके बि मुश्किलातूं ईंदियूं आहिनि उन्हनि सां विढ़णु खपे या उन्हनि खे साइड करे छॾिजे त मतिलबु ठीकु आहे जेको थींदो ॾिसंदासीं। न असांखे विढ़णु खपे न इन अगरि इन्हनि सां विढ़ी वियासीं इन्हनि खां त पोइ अॻिते वधी सघूं था। सही। हेलो जी जी ठीकु आहे ॿियो छा चवणु चाहींदव? ऐं अली गुल भाउ भट्टी खे सलाम ॿियो मूंखे सलाम ॾींदो आहे यादि कंदो आहे भाउ। सही। ऐं आपी खे सलाम। वालेकुम सलाम। तमामु सुठी सिंगर तमामु प्यारी सिंगर आहे मूंखे इलाही वणंदी आहे। ॻाल्हाईंदव तव्हां सूंहं सां? जी जी ॻाल्हाईंदमि। ॻाल्हायो ॻाल्हायो। हेलो आपी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तव्हां आपी कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे तव्हांजो दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो? जी आपी तमामु सुठी आई तूं माशाल्लाह मूंखे इलाही वणंदी हुई। ईअं प्यार ॾींदा रहो हमेशह असांखे। हा हमेशह असां प्यार सां गॾु आहे। थैंक यू दुआ थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़। सूंहं तव्हांजो नालो माशाल्लाह ॾाढो प्यारो आहे जी जी ऐं सूंहं त हुई सूंहं ई आहे। हा सूंहं त हुई सूंहं आहे। ऐं तव्हांजो नालो कंहिं रखियो हुयो? मुंहिंजे बाबा साईं मुंहिंजो बाबा शाइरी बि कंदो आहे न। अच्छा माशाल्लाह सही अञा बि कंदा आहिनि? हा असां सभु बाबा जा कलाम बि ॻाईंदा आहियूं। अच्छा मुंहिंजी भेण बि सिंगर आहे खुशबू लगारी। सही 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 ठीकु
त तव्हांजे बाबा जो नालो? यूसुफ लगारी। ठीकु, त हा बिल्कुलु उन्हनि जा शेर त काफ़ी सुठा हूंदा आहिनि। हाँ त बाबा जो कलाम आहे न हिकिड़ो, असीं सूफ़ी आहियूं माण्हू, जी, अमुन जी। अमान था चाहियूं, इहो मुंहिंजे बाबा जो कलाम आहे, इलाही हिट आहे। कीअं लॻंदो आहे बाबा जा कलाम ॻाईंदे? तमामु सुठो, छोकी बाबा जी शाइरी त इलाही सुठी हूंदी आहे ऐं उहा असांखे ईज़ी बि लॻंदी आहे ॻाइण में, इलाही सवली लॻंदी आहे। अच्छा, ज़बरदस्त। त कॉल वठंदासीं, गुलरेज़ भाजी कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ? कंहिं तीर ॾिना, कंहिं मुर्क ॾिनी, कंहिं तीर ॾिना, सभु यादि अथमि, सभु यादि अथमि। कंहिं घाव ॾिना, कंहिं जीर ॾिना, सभु यादि अथमि, सभु यादि अथमि। कंहिं प्यार ॾिनो, कंहिं पूर ॾिना, कंहिं सार लधी, कंहिं सूर ॾिना। ए बुखारी तोहफ़ा जेके तक़दीर ॾिना, सभु यादि अथमि, सभु यादि अथमि। वाह वाह वाह। कहिड़ा हाल भाउ, ठीकु आहियो? जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो भाउ टॉपिक जे हवाले सां? जी, अभी टॉपिक जे बारे में मां इहो चवंदुसि जेतिरो बि थी सघे हालातुनि सां मुक़ाबिलो करणु घुरिजे, छो त हालात सदाईं हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। अलाह पंहिंजे तौकल रखी करे हालातुनि जो मुक़ाबिलो कंदासीं त असांजो पाण हुन में हालातुनि जो मुक़ाबिलो करण सां माण्हू मज़बूत बि थींदो आहे भेण। सही सही। असां हालातुनि ते मुक़ाबिलो करणु घुरिजे ऐं जेका हालात हूंदा आहिनि त ॾिसो न, वक़्तु ॾुखियो हूंदो आहे, इंसान ते अची वेंदो आहे, लेकिन सॼी ज़िंदगी उहो लाहे रहंदो, नेट त ख़तमु थी वेंदो आहे। ज़ाहिर आहे, हा। जी हा, ऐं अधी वेठी आहे, हिननि सां बि ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हायो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो, ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजो दऊं भेणनि जो अलाह तव्हांखे सलामत रखंदो। माशाअल्लाह सुठी तव्हांजी कोशिशि हूंदी आहे, तमामु सुठा तव्हांजा गाना हूंदा आहिनि। तव्हांखे वेलकम कयूं था KTN जे हिन शो में। थैंक यू जी अलाह तव्हांखे सलामत रखंदो। तव्हां पंहिंजी आवाज़ में उस्ताद बुखारी जी शाइरी में कोई बि गानो मूंखे ॿुधाइजो भेण। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे भाउ। तव्हां ख़ुशि रखंदो। जेके बि दोस्त शो ॾिसनि था, भाली गुल फटी खे मुंहिंजा सलाम, मीर मोहम्मद मुगेरी खे, जेके बि दोस्त ॾिसनि था सभिनी खे मुंहिंजा खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम। थैंक यू अदा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो त तव्हांजा बाबा मतिलबु कलाम लिखंदा आहिनि तव्हांजे लाइ, त कॾहिं ईअं थियो जो त तव्हां उन्हनि जो कलाम ॻाईंदा हुजो ऐं शाइरी में तव्हां थोरो किथे मिस्टेक कई हुजे, तव्हांखे दड़का पिया हुजनि ऐं बाबा तव्हांखे चयो हुजे हीअ तव्हां कहिड़े तरीक़े सां ॻायो आहे, ईअं त मां न लिखियो हुयो? थींदी रहंदी आहे, छो की इहो त आहे न, लाज़मी मिस्टेक थींदी आहे। बाबा दड़का बि ॾींदो आहे, कॾहिं त मूंखे इलाही बि दड़का ॾींदो आहे, ईअं कीअं करे छॾियो तो कलाम। कॾहिं त वरी कलाम में कुझु मां अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदी आहे जो बाबा खिलंदो आहे। अच्छा, पोइ स्टूडियोज़ में जॾहिं रिकॉर्डिंग्स थींदियूं आहिनि त तव्हांजो बाबा तव्हां सां गॾु हूंदो आहे? हा, बाबा गॾु हूंदो आहे बिल्कुलु करेक्शन जे लाइ? जी जी, बाबा बि गॾु हूंदो आहे, भेण बि गॾु हूंदी आहे मुंहिंजी। अच्छा, पोइ मतिलबु छा फीलिंग्स हूंदियूं आहिनि उन वक़्तु तव्हां जूं त हाणे मूंखे बसि ॼाण दड़का पिया, हाणे त बिल्कुलु कुझु आयो? मतिलबु डपु हूंदो आहे हिकिड़ो, किथे ग़लति न थी वञे, बाबा कुझु चए न या भेण कुझु चए न, पर अलाह जो शुक्र करे वेंदा आहियूं पोइ बि उन सॉन्ग खे सुठे तरीक़े सां। हलो, ज़बरदस्त। हिते बि कॉल वठंदासीं। आसिफ़ आहिनि टंडो आदम मां कॉल। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम भरी साहब, ख़ुशि आहियो, कहिड़ा? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? दऊं अलाह करम मालिक एहसान। गानो ॿुधाईंदा किरण भाई तव्हांखे? ॿुधायो ॿुधायो। ममता लाचारी आहे। जी जी। ऐं क्लासिकल मां जेके तव्हां सिंगर अचनि था न, मां बेसिकली उन्हनि खे चवणु चाहींदुमि क्लासिकल वॾी माना हिकिड़ी यानी की सम्झे ॻाल्हि आहे, अगरि सम्झनि त उन लाइ माना राह ॾिनी न कीअं आहे। ठीकु आहे, तव्हां गानो ॿुधायो भाउ। हिन दर्द विछोड़े जी का यार दवा ॻोल्हियो, का यार दवा ॻोल्हियो, हिन दर्द विछोड़े जी का। छा थियो भाउ, दवा न मिली छा? ओके, दवा ॻोल्हियो वञी, पोइ वरी ॿुधाइजो अची करे गानो। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, त वक़्तु थियो हिकिड़े ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। यकीनन तव्हां सोचींदा हूंदा त एॾो खिली 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 करे आई आहियां, त बिल्कुलु सूंहं हिते आहे त हिकिड़ो त असांजो शो वधीक सुहिणो थी वियो आहे ऐं ॿियो माशाअल्लाह सां शोभी भाई बि अची विया आहिनि
ऐं इहो कोन चवंदसि त शोभी भाई अॼु लेट आया आहिनि, छो त शोभी भाई ऑफिस में ई हुया, कल्ह बि ऑफिस में ई आहे, पर माई मिस्टेक त मां उन्हनि खे चयो तव्हां लेट थी रहिया आहियो। असल में छा हूंदो आहे जो मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे शोभी भाई खे तंग करण में, ऐं जॾहिं शोभी भाई खे मां ॾिसंदी आहियां मां उन्हनि खे तंग न कयां, मूंखे मज़ो न ईंदो आहे। सो उन्हनि खे मां वेलकम कंदसि ऐं उन्हनि सां सलाम दुआ कंदसि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण, कैसे हैं शोभी भाई? ठीक है, तबीयत कैसी है आपकी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल सही, ज़बरदस्त, बिल्कुल फ्रेश। और आज तो हमारे जो डायरेक्टर हैं आबिद महर साहब, उन्होंने भी चाय का कप जल्दी से दे दिया हमें और फ्रेश कर दिया। और फ्रेश कर दिया। तो कैसा लग रहा है आज आपको? बहुत अच्छा लग रहा है किरण, आपके साथ तो ज़ाहिर है आप मेरी कोलीग भी हैं, फ्रेंड भी हैं, मेरी बहन भी हैं, सबसे बढ़कर तो ये है। बिल्कुल बिल्कुल। और आपके साथ तो ज़ाहिर है और शोभी भाई माशाल्लाह से इतना टाइम हो गया है, एक मतलब फैमिली वाला माहौल बन गया है, कोलीग्स आपस में होते हैं तो बड़ा मज़ा आता है चिट चैट करने में, मस्ती मजाक करने में। और किसी किसी के साथ जब आपकी बहुत अच्छी केमिस्ट्री बन जाती है, अंडरस्टैंडिंग हो जाती है, तो फिर वो बंदा अगर आपको नज़र ना आए ना तो फिर आपको एक कमी सी महसूस होती है। टीम का कैप्टन अगर अच्छा हो तो टीम पूरी अच्छी हो जाती है। और यकीन करें खुद बहुत अच्छी हैं। थैंक यू, आप भी बहुत अच्छे हैं। आज हम दोनों एक दूसरे की तारीफ करेंगे। नहीं, ये सच्ची बात, देखें व्यूअर जो भी देख रहे हैं, ये एक सच बात है, क्योंकि बहुत कम ऐसे लोग होते हैं। आप सेलिब्रिटी स्टार भी हैं, इसमें कोई शक नहीं। अगर आप हमसे ना बात भी करें तो भी कोई इशू नहीं है। क्यों नहीं बात करें आप इतनी मोहब्बत से पूरी टीम को इतने प्यार से लेके चलती हैं, छोटे को छोटा, बड़े को बड़ा। बिल्कुल तो इसी वजह से ही शायद हमारा ये प्रोग्राम सक्सेस कर रहा है। सही बात है। और बहुत अच्छा लगता है जब भी आपको तंग करती हूँ मैं, स्पेशली पार्ट ऑफ लाइफ। अच्छा सेकंड आमना भी आए, लिटिल स्टार आमना द शाइनिंग स्टार। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, आप ही तो कीअं आहियो? बिल्कुल ठीक ठाक आमना, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आप ही मैं बिल्कुल ठीक आहियां। तव्हां ॿुधायो तबियत कीअं आहे? शोभी भाई कीअं आहिनि? बिल्कुल ठीक ठाक, शुक्र। जी आमना। कैसे हैं? वालेकुम अस्सलाम आमना, आप कैसी हैं? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, दुआएं। हम आपको बड़ा मिस करते हैं, रियली। थैंक यू सो मच सर। आमना, तव्हां चओ पिया त तव्हांखे कराची अचणो आहे, त पोइ तव्हांजो कॉन्टेक्ट थियो असांजे डायरेक्टर सां? जी मां ॻाल्हायो, आप ही मां परीं अची इंशाल्लाह। अचो था? जी आप ही इंशाल्लाह ज़रूर अचो ऐं मूंसां ज़रूर मिलजो ऐं बग़ैर मिले न वञिजो। न आप ही मां आप ही सुन सां ॻाल्हाईंदमि। बिल्कुल ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम, आप ही कैसी हैं? वालेकुम सलाम, मां बिल्कुल ठीक आहियां, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? जी मां बिल्कुल ठीक आहियां, तव्हां दुआऊं में। आप ही तव्हां मिरपुर खां आहियो? हाँ, असां मिरपुर ख़ास जा आहियूं, पर मां कराची में रहंदी आहियां। पाण बि मिरपुर ख़ास जी आहे। अच्छा, तव्हां मिरपुर ख़ास जा आहियो, पोइ त ॿई माइट थी वियासीं। जी आप ही मां अब्दुल लतीफ़ पिता की वाई ॿुधाईंदो। ॿुधायो। जी बिल्कुल ॿुधायो। मंद पीहंदे मूला साजन सही सुञातो, मंद पीहंदे मूला साजन सही सुञातो, मंद पीहंदे पी प्यालो इश्क जो म्यां, पी प्यालो इश्क जो म्यां, सबकी समझो सूवला, सबकी समझो सूवला, साजन सही सुञातो, मंद पीहंदे मूला साजन सही सुञातो। माशाल्लाह। आमना, एतिरो मुश्किल जेको पोइट्रीज़ जेके तव्हां ॻाईंदा हुयो, त कीअं प्रिपरेशन कंदा आहियो? केतिरो टाइम लॻंदो आहे तव्हांखे? आप ही न गीत हूंदो आहे उनखे पहिरीं मां ध्यान सां ॿुधंदी आहियां, ऐं जे पहिरीं थोरो हलाईंदी आहे, पोइ ओड़ो माना रिपीट ॻाईंदी आहियां, त पोइ बसि यादि थी वेंदो आहे ईअं। ज़बरदस्त, माशाल्लाह, ऑल द बेस्ट आमना, ऐं जल्दी सां अचो, ख़ैर ख़ैरियत सां अचो, त पोइ इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात कयूं था। इंशाल्लाह पुट, इंशाल्लाह। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। माशाल्लाह, इस बच्ची की आवाज़
छा ॻाल्हि आहे, माशाल्लाह माशाल्लाह। तमामु सुठो ॻायो, तमामु सुठो माशाल्लाह, माशाल्लाह। 9 सालनि जी आहे अच्छा ऐं ॾाढो प्यारो माशाल्लाह। आवाज़ अथसि, पंहिंजे बाबा खां ई सिखी आहे। हीअं हुनजे सां बाबा एॾो मतिलबु सुठो ॻाए थी त अञा अॻियां इहा तरक़ी कंदी। बिल्कुलु। वाह वाह। ऐं हाणे तव्हां छा था ॿुधायो असांखे? मां सरप्राइज़ तव्हांखे मिला हाणे चयो न ख़तमु कयो। सरप्राइज़। न सरप्राइज़ कीअं ख़तमु कबो आहे? न सरप्राइज़ खे हाणे ख़तमु थियणु खपे न। हिकिड़ो त तव्हां मूंखे अञा ताईं शॉक में विझी छॾियो आहे माशाल्लाह सां। न इहो बसि सरप्राइज़ आहे त सरप्राइज़ ई ॾींदासीं तव्हांखे। अच्छा मूंखे ई छो? मुझे ही क्यों सरप्राइज़? शोभी भाई को नहीं? छो न, बिल्कुलु शोभी भाई खे बि ॾींदासीं। तव्हां ॿिन्हिनि जे लाइ अॼु आहे छा सरप्राइज़? सॉन्ग आहे। अच्छा सॉन्ग आहे त पोइ थी वञे न वो सरप्राइज़ सॉन्ग। जी जी बिल्कुल हाँ सही है। तो शोभी भाई आप भी मेरा ख्याल है फर्स्ट टाइम ही परफॉर्म करेंगे सुहा के साथ। ना सर ये सल कई ना हाँ वक्फे में ब्रेक वक्फे में वो तो कई पर उन खां अलावा आज शायद फर्स्ट टाइम बई हाँ ॼणा था। फर्स्ट टाइम बिल्कुल माशाल्लाह इलाही सुठो वॼाईंदा आहिनि शोभी भाई। हाँ बिल्कुल माशाल्लाह सां। तो मुझे ख्याल में केड़ो सॉन्ग आहे जेको तव्हां ॻाईंदा हो? अञा सरप्राइज़ आहे, अञा सोचे वेठी थी। हाँ सरप्राइज़ आहे बस। हलो ॾिसूं था। वेरी नाइस माशाल्लाह माशाल्लाह। आमीन आमीन आमीन। ऐं इहा सिंध हमेशह ईअं शाद ऐं आबाद रहे, असांजी दुआ आहे इहा। सुहा मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त इन जी शाइरी वफ़ा मणक उन जी शाइरी उन्हनि जी शाइरी आहे। अच्छा त अक्सर करे तव्हां पंहिंजे बाबा जा ई हाँ बाबा जा ई ॻाईंदा आहियूं बिल्कुलु। पर तव्हांखे पर्सनली बाबा वणंदो आहे लेखक या कोई ॿियो बि? असल में बाबा जी शाइरी सुठी हूंदी आहे इन करे बाबा जी ॻाईंदा आहियूं। हाँ पर वो तो बाबा है न, बाबा खां हटी करे जेकॾहिं ॻाल्हि बाबा खां हटी करे सचल साईं ऐं शाब्द लतीफ़ भिटाई इन्हनि जी शाइरी तमामु घणी सुठी लॻंदी आहे। इहे बि माशाल्लाह सां इलाही लेजेंड्स आहिनि। उन खां थोड़ो वेझो किथे आसपास नज़र फेरायो त महर डिबाई उन जी बि शाइरी सुठी आहे। उन जो कलाम आहे साहा हिकु हिकु जी क़ीमत भरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे। सही। तव्हांखे पर्सनल केरु वणंदो आहे सिंगर? थोड़ो तव्हांखे खिलायो बि त सही न ज़रूरी आहे पर मां सोचां पई मां को ग़लति सवाल त न करे छॾियो। न ग़लति न कयो तव्हां इलाही सुठो लॻियो आहे। आबदा परवीन मैडम आबदा परवीन इलाही सुठी आहे माशाल्लाह। हाँ उन खां अलावा अॼुकल्ह जेके सिंगर्स आहिनि अचानक एक्सीडेंटली जेके थी वेंदा आहिनि उहे त बसि सही आहिनि। हर को पंहिंजी पंहिंजी जाइ ते ऐं छो कंहिंखे ख़राबु ॾियो। हर को पंहिंजी पंहिंजी जाइ ते सही आहे। हाँ काई एडवाइस ॾियणु चाहींदव? बसि ॻायो त सुठे तरीक़े सां ॻायो ऐं सुठी शाइरी ॻायो, दुनिया खे को पैगाम ॾियो। इहो ई चवंदमि ॿियो छा। हलो सही आहे। असां सां गॾु कॉल बि आहे बग्गन भाउ तव्हांजो। हलो मां तव्हांखे वेलकम त कयां शो में। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी शाल आहे भेण किरण खुश आयो खैर बहारी बगन ढकन थो ॻाल्हायां बाडरे खां। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु ठाक। सॉरी तव्हांजो नालो ॾाढो ॾुखियो लॻो इन करे मां चई न सघियमि। बगन ढकण बाडरे खां। बगन ढकण बाडरे खां। बाडरे खां। बाडरे शरीफ बाडरे खां। अच्छा अच्छा सही। ठीकु आहे भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? अदी अल्लाह जा एहसान कुर्बत को खुशायो दी भेण। जी जी बिल्कुल ठीक ठाक। अदी सुआ भी खुशायो? अदा मां बिल्कुल ठीक आहियां। तव्हां दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो? हां अल्लाह जा बाबा मुझे नो जो नाम दे के ॾाढी अल्लाह से खुश बात करई। बस मां ईअं ई खिलंदी रहंदी आहियां सभिनी खे खिलाईंदी आहियां। दुआऊं कजो मुंहिंजे लाइ। आयो खुश अदी किरण नारला सायो। जी जी अदी जो जुमला लो आ
मुंहिंजी दिलि करे थी त हम तो ॿुधायां, छो जो तव्हां ॻाल्हि अहिड़ी पुछा कई आहे त गम दुख त भला करे न जी जी तकलीफ़ूं अचनि, तकलीफ़ बर्दाश्त करण न ला मस्ता जो सब्र वारो नाला ज़रूरी आहे। सही रब्बना मिला माला तौक़त लना दे नाला साईं चवंदा माना दोस्तो तव्हां जेका बि तव्हांखे तकलीफ़ अचे थी रब हो तव्हां बाज घुरो पनाह घुरो अलाह साईं राज़ी पवंदो आहे। बेशक तो महिरबानी कि हम तो ॿुधाए बारी बेपरवाह छा जी जी ॿुधायो ॿुधायो। जॾहिं बि तकलीफ़ अचे न मदीने वारे साईं महबूब जी विझी ऐं अलाह घुरिजे रब जल्द राज़ी थी पवंदो आहे। बेशक 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 मदीने दे सदके तो माफ़ी दे मौला आयो गुनाहगार का ॾाढा आयो गुनाहगार हज़ार किरोड़े लखे बयान हिने असांजो सताऊं लिखियल तो सलाम है करम असां ते तो पंहिंजो खुदाया मदीने जे के माफ़ी दे मौला आयो गुनाहगार बेकार बगन की फकीरो गलियों भी प्रजोली मिठो नाम तुझो नी तो जिबोली दुखा कमाया सांझ बिक बोला मदीने दे सदके तो माफ़ी दे मौला आयो गुनाहगार बदकार ॾाढा। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह भा सुभान अल्लाह। थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी। सुहा थैंक यू सो मच तव्हां हिते आया, तमामु सुठी कचेरी रही तव्हां सां ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी तव्हांखे जेको आहे इंशाल्लाह इंशाल्लाह तेसी ताईं कोई मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहियो? मैसेज बसि मां इहो ई ॾींदमि, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुस्कुराईंदा रहो, जीअं मां खिलंदी आहियां ईअं ई खिलंदा रहो, सभिनी खे खिलाईंदा रहो ऐं ईअं खिलण सां रत बि वधंदी आहे। सही ॻाल्हि आहे। बसि अल्लाह जी इबादत कयो, ठीकु आहे, दुनिया में ख़ुशि रहो। थैंक यू सुमा थैंक यू जी। व्यूअर्स त वक़्तु आहे ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ असां सां गॾु हिकु ॿी गेस्ट हूंदी, तेसी ताईं ब्रेक था वठूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं ब्रेक खां पहिरियों असां सां गॾु सुहा लॻाई हुई ऐं माशाल्लाह सुहा असांखे खिलायो बि ॾाढो ऐं काफ़ी जॉली पर्सनैलिटी आहे। अहिड़ा माण्हू जेके हूंदा आहिनि ख़ुशतबा हूंदा आहिनि ऐं ख़ुशि ई रहंदा आहिनि ऐं सभिनीनि खे ख़ुशि बि रखंदा आहिनि। त बिल्कुलु हिन वक़्तु असां सां गॾु जेका गेस्ट मौजूदु आहे उहा बि ॾाढी प्यारी आहे ऐं मुंहिंजी सुठी दोस्त बि आहे। जॾहिं बि मतिलबु ऑफिस मां ईंदी आहियां ऐं हुननि जी ड्यूटी ख़तमु थींदी आहे, असांजी ड्यूटी स्टार्ट थींदी आहे, त अक्सर करे जॾहिं बि हुननि सां मुलाक़ात थींदी आहे मेकअप रूम में त ॾाढी मस्ती बि कंदा आहियूं, खिलंदा बि आहियूं ऐं मुस्कुराईंदा बि आहियूं। कॾहिं कॾहिं काई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे त उन ते जेको आहे गॉसिप बि कंदा आहियूं, त ॾाढो मज़ो ईंदो आहे गॉसिप करण में समटाइम्स। पर ग़ीबत न कजे, गॉसिप न कजे, ग़लति ॻाल्हि बि हूंदी आहे पर कॾहिं कॾहिं करणु बि खपे। सो अॼु त असां उहे शयूं न कंदासीं हिते, पर उन्हनि जी पर्सनल लाइफ जे बारे में मां उन्हनि खां पुछणु चाहींदसि, छो त पहिरियां हू एडिटर हुयूं, सॉन्ग्स ऐं ड्रामा एडिट कंदी हुयूं, एंटरटेनमेंट साइड हुयूं ऐं उन खां पोइ अलाए हुननि खे छा थी वियो जो हू न्यूज़ डिपार्टमेंट जी तरफ़ शिफ्ट थी वियूं। त बिल्कुलु उन्हनि जी ख़बरूं तव्हां ॿुधंदा आहियो, ॾिसंदा आहियो ऐं अक्सर करे सुबुह जे टाइम मंझंदि जे टाइम उहो असांजी स्क्रीन ते हूंदियूं आहिनि। ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां असांखे न्यूज़ ॿुधाईंदियूं आहिनि। हुननि जी प्रेज़ेंटेशन ॾाढी सुठी आहे, टेंशन न, प्रेज़ेंटेशन ॾाढी सुठी आहे, अपीयरेंस ॾाढी सुठी आहे, गुड लुकिंग आहे ऐं असां सां गॾु हिते मौजूदु आहे सबा अबड़ो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सही चवंदा? बिल्कुल सही। केड़ा हाल इन सबा? कीअं आयो? ठीक आयो? फाइनली टाइम कढी छडियो ता? फाइनली ऐं तहां मूंखे घुराए छडियो। मां त बस
सोचे वेठी हुयसि ईंदी त सबा ज़रूरु ईंदी, न त सबा सां झेड़ो आहे मुंहिंजो। अच्छा, न तव्हांजे करे ऐं तव्हांजे शो में अचण जो शौक़ बि आहे, पर टाइम जी थोड़ी हूंदी आहे असां वटि लिमिटेशन, त हिन जे करे न ज़ाहिर आहे मूंखे इहा ख़बर पई त तव्हां थोरा लेट ईंदा। मां चयो ख़ैर आहे, कोई मसइलो न आहे, पर सबा खे अचणो ज़रूरु आहे। न तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां शो में घुरायो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, थैंक यू सबा। ऐं भला इहो जेको सफ़र तव्हां स्टार्ट कयो हुयो एंटरटेनमेंट वारो, वरी तव्हां हिकदमि शिफ्ट थी विया, जंप हिकदमि वॾो जंप हयांव, इहो छो? इहो मूंखां हर कोई सवाल कंदो आहे। दरअसल मां एडिटिंग करे करे बोर थी वई हुयमि थोरो, चइजे त छो त इहा फील्ड छोकिरनि जी ही आहे ऐं छोकिरा ई एडिटिंग कंदा आहिनि, छोकिरियूं बि आहिनि पर काफ़ी घटि आहिनि। सो मां इन फील्ड मां थोरो बोर थी वियमि, मां चयमि ॿियो कुझु कजे, थोरो अॻिते वधिजे, त इन हिसाब सां पोइ मां चेंज करे छॾियो। पोइ मां चयमि न्यूज़ साइड थी हली वञा। सही। ऐं न्यूज़ छोकिरियुनि लाइ बि सुठी हूंदी आहे, छोकिरनि लाइ बि सुठी हूंदी आहे, ओवरऑल सुठी फील्ड आहे इहा बि, त मां वरी पोइ इहा सिलेक्शन कई। सही। पोइ तव्हां सेटिस्फाई आहियो पंहिंजी इन न्यूज़ वारी फील्ड में? बिल्कुलु, इलाही सेटिस्फाई आहियां ऐं इलाही मज़ो ईंदो आहे, ऐं मां पंहिंजी ख़ुशी सां इहा फील्ड चूज़ कई, छो त फील्ड्स ॾिसो ॿियूं बि हुयूं, मीडिया में इलाही सारियूं फील्ड्स आहिनि, पर जेकी न्यूज़ आहे न, न्यूज़ डिपार्टमेंट ई अलॻि आहे, ऐं उनजो जेको मज़ो आहे ऐं अंदरि वञी जेकी गहराई आहे न्यूज़ में, हर हिकु न्यूज़, हर हिकु शइ डीपली अगरि माण्हू ॾिसे थो त उहा बिल्कुलु चेंज थी वञे, त इन जे करे मां पंहिंजी फील्ड खे ई चेंज करे छॾियो। अच्छा, सबा ईअं बि थींदो आहे न त तव्हां मतिलबु 8-8 कलाक 6-6 कलाक न्यूज़ था पढ़ो, जेकॾहिं तव्हां बिल्कुलु तव्हांजी बॉडी हीअं स्टिफ लॻी पई आहे, तव्हां कंटिन्यूस न्यूज़ पढ़ंदा था वञो, पोइ हिकिड़ो रूटीन ठही वेंदो आहे तव्हांजो। पोइ तव्हां घर वारनि सां कीअं उहो टाइम स्पेंड कंदा आहियो? ईअं न करे करे तव्हांखे ईअं कोन चवंदा आहिनि त सबा बसि कर न्यूज़ थी पढ़े, घर में आई जान छॾ, कुझु अहिड़ो? हा, थींदो आहे कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो वर्ड निकिरी वेंदो आहे मुंहं मां न्यूज़ वारो, पोइ चवंदा आहिनि हा बसि अची वई न्यूज़, हिते बि असां वटि न्यूज़ ई हलंदी, ॻाल्हाईंदी थोरी, न्यूज़ ॿुधाईंदी, इहो थींदी आहे। टेम्पो थोरो तेज़ थी वेंदो आहे न? तेज़ थी वियो आहे टेम्पो बि, लैंग्वेज में काफ़ी इलाही फ़र्क़ु अची वियो आहे, छो त मां सखर साइड जी आहियां, त मुंहिंजी थोरी लैंग्वेज ख़राबु आहे। अच्छा। ऐं न्यूज़ में अचण खां पोइ मुंहिंजी लैंग्वेज ते काफ़ी असरु पियो आहे, माना सही थी वई आहे। केतिरे टाइम में तव्हां न्यूज़ लाइ रेडी थी विया हुयव? तक़रीबन 3 महीना। 3 महीना मां ट्रेनिंग कई, 3 महीना मां सिखियो, छो त मूंखे न्यूज़ जी का ख़बर न हुई, का नॉलेज न हुई, ऐं न्यूज़ मां सिखी, ट्रेनिंग वरिती, डेस्क वारनि खां मुंहिंजी सभिनी मदद कई। ओवरऑल असांजो न्यूज़ डायरेक्टर सुठो आहे, असांजी ओवरऑल टीम सुठी आहे, मुंहिंजा सीनियर्स जेके आहिनि उन्हनि मुंहिंजी हेल्प कई, रोशनी मुंहिंजी सुठी दोस्त आहे, उन हेल्प कई, नाजिया, सभिनी सुठो सेखारियो, त पोइ मां थी वियमि। अरे माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं न वाकई तव्हां ॾाढे सुठे तरीक़े सां न्यूज़ असांखे ॿुधाईंदा हुयो, ऐं जॾहिं बि मां सुबुह जे टाइम अगरि न्यूज़ चैनल स्विच कंदी आहियां त तव्हां अगरि अक्सर करे मूंखे नज़र ईंदा त मां ॾिसंदी ज़रूरु आहियां तव्हांजी। महिरबानी। ऐं स्पेशली मुंहिंजो हस्बैंड चवंदो आहे त हिकिड़ी KTN न्यूज़ में मूंखे इहा ई छोकिरी जेको आहे सम्झ में ईंदी आहे, त वाकई सुठे तरीक़े सां न्यूज़ पढ़े थी, ऐं प्रोनाउंसिएशन तव्हांजी तमामु बहितरीनु लॻंदी आहे। छो त किरण मां महिनत ॾाढी कई आहे, मां कंहिं बि फील्ड में, अगरि मां एडिटिंग में हुयमि बि, उन में मां इलाही महिनत कई, छो त मां हिकिड़ी जाइ ते वेही करे सिर्फ़ु डिपेंड न थी वियमि की ही मूंखे सेखारे, मां हिन खां पुछां, उन खां पुछां, जेके बि असांजा सीनियर्स हुया उन्हनि खां मां पुछंदी हुयमि, उन्हनि जे पोयां बीह करे कमु ॾिसंदी हुयमि। ईअं ई मां न्यूज़ में कयो, त न्यूज़ में सिर्फ़ु मां हिकु हंधि महदूद न थी वियमि, डेस्क वारनि सां, असांजा जेके शिफ्ट इंचार्ज आहिनि उन्हनि खां पुछणु, नंढे वॾे खां पुछणु, ऐं अञा ताईं जेको बि मूंखे वर्ड न ईंदो आहे मां सिखण जी कोशिशि कंदी आहियां, ऐं मां सिखी करे ई मूंखे पाण ते बि प्राउड फील थींदो आहे त मां पाण सिखी करे कंहिंजे बलबूते ते न, मां पाण पंहिंजे बलबूते ते इन सीट ते अची वेठी आहियां। सही, माशाल्लाह, ज़बरदस्त, ऑल द बेस्ट तव्हांखे बि। ऐं हिते कॉल वठंदासीं, मज़हर बलोच भाजी कॉल आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बेन साल आप खुश हो? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक भा, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीक आहियो? माशाल्लाह, ब्लू कलर तव्हांखे माना पसंदि आहे मूंखे, ऐं तव्हांखे ख़ूबसूरत लॻे माशाल्लाह। थैंक यू अदा, थैंक यू अदा। आदि जेको तव्हां इहो अॼु मौज़ू रखियो आहे न, जी जी, जेके हिसाब उन में माना मुक़ाबिलो कजे, उनखे छॾे ॾिए न, मुक़ाबिलो कजे। अगरि उनखे छॾे ॾींदासीं न, पोइ रोज़ इहो गैस लाइट जा इहे प्रॉब्लम हूंदा रहंदा। सही था चओ भा, पर इंसान कॾहिं कॾहिं जेको आहे हिमत बि हारे वेहंदो आहे न, रोज़ वही शयूं का नवाण कोन्हे का असांजी ज़िंदगी में। हिमत न हारजे भेण। ऐं अॼु सभा सां इहो सुवालु आहे, तव्हां न्यूज़ था पढ़ियो, उन में को अहिड़ो माना कयो न्यूज़
जंहिंमें तव्हांखे अखियुनि में पाणी आयो हुजे, इहो थोरो असांखे वज़ाहत करे ॿुधाइजो। बिल्कुल बिल्कुल पूछूं सा, बिल्कुल, थैंक यू। सभिनि खे सलाम। वालेकुम सलाम, पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफ़िज़। ज़ाहिरा टॉपिक असां रखियो आहे ज़िंदगी जी मुश्किलातुनि जे हवाले सां, त ज़िंदगी में अगरि काई बि मुश्किलात अची थी वञे त उन्हनि जो फेस करणु खपे या वरी उन्हनि खे छॾे ॾिजे। तव्हां छा चवंदा? बिल्कुलु फेस करणु खपे किरण, छो त हिकु अगरि मुश्किल खे छॾींदव त डेफिनेटली तव्हां लाइ अॻियां ॿी मुश्किल बि हूंदी, ॿी खे छॾींदव त टी हूंदी, छो त ज़िंदगी मुश्किलातुनि जो ई नालो आहे। ऐं इंसान खे हल करणु खपे, फेस करणु खपे, भॼणु न खपे मुश्किलातुनि खां, ऐं पंहिंजी मुश्किलातुनि मां ई इंसान खे सिखणु खपे त मां छा हुयुमि ऐं हाणे छा। ऐं ख़बर अथव मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण सां अल्लाह पाक भी साथ दींदो है, उनकी तकदीर भी चेंज थी वेंदी है। बिल्कुल सही था। शोभी भाई, आप क्या कहेंगे इस हवाले से? आज हमारा टॉपिक ये था कि मुश्किलातें जो आती हैं, जो चीज़ें होती हैं ज़िंदगी में मुश्किल, तो उनको फेस करना चाहिए या फिर उनको फिर साइड पे रख देना चाहिए? फेस करना चाहिए, क्योंकि उससे इंसान जो है वो अपनी ज़िंदगी को तज्जिया कर सकता है और सीख सकता है कि क्या होना। और मुश्किलात आती हैं, कहते हैं अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया है कि मैं अपने बंदे को उतनी ही तकलीफ दूंगा जितनी वो बर्दाश्त कर सके। सही बात है। तो मैं समझता हूँ कि इसको फेस करना चाहिए, ना कि हम मुँह छुड़ाएं या पीछे हों या किसी को ना मिलें। मुश्किल वक्त में हमेशा मिलना चाहिए लोगों से, और अगर आपको कोई मुश्किल आई है तो सबसे पहले तो शुक्र भेज के और तौबा करनी चाहिए कि भाई शुक्र भेजें, तौबा करें, अल्लाह वैसे ही मुश्किलें हल कर देते हैं। आमीन आमीन, बिल्कुल सही बात है। सीरियसली अब मैं बताता हूँ, मुश्किल आती है तो ये इंसान को जो है ना सबक मिलता है। सीरियस बिल्कुल भी नहीं हुए थे आप, बिल्कुल सही फ्लो में बता रहे थे हमें। बिल्कुल बताने सिखाने लगा। नहीं, ऐसा ही होता है। वैसे टेम्पो वैसा ही लगता है, वैसा ही टेम्पो होता है। समझाते हैं किसी को। पहली दफा ये कौन सा इस्लामी शो न सबा माशाल्लाह हिते सभिनीनि खे चङी तरह सुञाणे जी, बिल्कुल। ऐं सभिनीनि जी नेचर खां वाक़िफ़ बि आहियो त केरु कीअं आहे। सबा, जीअं असांजे कॉलर तव्हां खां सवाल कयो त काई अहिड़ी न्यूज़ पढ़ंदे तव्हांजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया, लुड़क अची विया, त कुझु ईअं तव्हां सां थियो? जी बिल्कुल, काफ़ी अहिड़ियूं न्यूज़ ईंदियूं आहिनि असांजे इंटीरियर में। ॾिसो था, कॾहिं ज़ुल्म थो थिए, कॾहिं के न्याणी ते ज़ुल्म थो थिए, या कॾहिं कोई कंहिंखे टॉर्चर थो करे, त अहिड़ियूं न्यूज़ ईंदियूं आहिनि। लास्ट टाइम बि हिकिड़ी न्यूज़ आई हुई त हिकिड़े भाई पंहिंजे घर वारनि खे माना 11 हुन क़तल कया हुया। त उहा न्यूज़ असां ॾिसी करे ई असांजा माना अलाए छा थी विया तासुर, उहा पढ़ी करे ई असां एॾो रोऊं पिया। मुंहिंजी को एंकर आहे, उहा बि, मां बि, माना असां उहा न्यूज़ पढ़ी न पिया सघूं। त काफ़ी अहिड़ियूं न्यूज़ ईंदियूं आहिनि जेके असां पढ़ण खां पहिरियां ई पाण रोअण जहिड़ा थी वेंदा आहियूं, पर पाण खे वरी बि संभाले करे असांखे उहा न्यूज़ पढ़णी हूंदी आहे, ॿुधाइणी हूंदी आहे, आवाम ताईं पहुचाइणी हूंदी आहे। तव्हांजी घणो करे जेका को न्यूज़ एंकर हूंदी आहे उहा केरु हूंदी आहे? पहिरीं शेरबानो हुई, मुंहिंजी सीनियर न्यूज़ एंकर हुई, एंकर पर्सन असां सां गॾु, ऐं हाणे महानूर आहे। त कीअं तव्हांजी ॿिन्ही जी केमिस्ट्री हूंदी आहे? सुठी हूंदी आहे। मानूर ऐं मां अक्सर गाना गाईंदा आहियूं गॾु वेही, अगरि फ्री टाइम थोरो बि 2 मिंट मिली था वञनि। बोरिंग न हूंदा आहिनि? न्यूज़ कास्टर्स बि बोरिंग न हूंदा आहिनि, ये भी एंटरटेनिंग हूंदा आहिनि? मानूर ऐं मां अक्सर गाना गाईंदा आहियूं, छो त हुनखे बि सिंगिंग पसंदि आहे, मूंखे बि। तो आज हम भी थोड़ा सा सुन लेते हैं ना। देखे ना, वही ये छुपी रुस्तम होती है न्यूज़ कास्टर्स। मैं इनको बोलती हूँ ये छुपी रुस्तम है। आवाज नहीं है जितनी आप गाते हैं और आप हमें सुनाते हैं इतने अच्छे सॉन्ग्स। ना ये तव्हांखे बिल्कुल भी कोन छॾींदासीं। ते मां कॉल वठां पोइ तव्हांखे गानो ॿुधां थी मां। असां सां गॾु शमा आहिनि, ख़ैरपुर मां कॉल। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू। बस तव्हां हिकु सवाल पिया कयो। जी हेलो। जी भेण, जी मां चयो त तव्हांजो सवाल पिया कयो, तव्हांजो बचपन जो घोट कहिड़ो आहे? मुंहिंजो या कंहिंखां था पुछो? सबा, जी तव्हां कंहिंखां पुछणु चाहींदा हुयो सवाल? मूंखां था करणु चाहियो या सबा खां? किरण खां। मूंखां करणु था चाहियो बचपन जो? जी तव्हांजो पैदाइशी ॻोठ मुंहिंजो ख़ैरपुर आहे। मां तव्हांजी पाड़ेसिरी आहियां। अच्छा जी। तव्हां पंहिंजी पसंदि सां कमु कयो। हलो, सही आहे, ठीकु आहे। पंहिंजो ख़्यालु कजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, त ब्रेक खां पोइ जेको असां सबा खां ज़रूरु गानो ॿुधंदासीं ऐं एंड में बि गानो ॿुधंदासीं शोभी भाई खां। सो वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो।
वेलकम बैक व्यूवर्स। ऐं सबा हिते असां सां गॾु मौजूदु आहे ऐं ब्रेक खां पहिरियां जीअं असां चयो त सबा खां गानो ज़रूरु ॿुधंदासीं। त सबा छा था ॿुधायो? मां वाकई में एॾी सुठी सिंगर न आहियां। कोई भी ना है, मां भी ना आहियां, मां भी ॾाढी बेसुरी आहियां। तव्हां मूंसां गॾु साथ ॾींदा, आप साथ देंगे तो फिर मैं गाऊंगी। हाँ 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 सही है। मेरी सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है, मेरी सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है, अफसोस है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है। वेरी वेरी उखड़ा उखड़ा रहता है। वाह 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 वाह। वो तो बताएं, बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए। अगते पर उसकी एक झलक को हम ए हुस्न के मालिक तरस गए, अब 8 पहर इन आँखों में वो चंचल मुखड़ा रहता है। अरे वाह वाह। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा रहता है। सबा वाह भाई वाह, ये बात है। वेरी नाइस। छा ख्याल आहे? हम तो समझे आप न्यूज़ पता- सां गॾु गॾु हाँ। सिंगिंग भी कजे। बस हाणे तो टाइम आहे। कुछ आहे न ईअं Just for fun. पॉसिबल ई न आहे। जस्ट फॉर फन। न ईअं न आहे पॉसिबल। ई सिंगिंग में वरी असां रियाज़ कयूं, वरी उहो सुबुह सां उथी इहो असां खां नथा थियनि आलाप शलाप। सही। अच्छा मूंखे इहो त ॿुधायो, माशाल्लाह तव्हां एॾा प्रिटी आहियो ऐं ईअं कीअं थो थी सघे त तव्हांखे कंहिं डायरेक्टर जेको आहे ड्रामे जे लाइ या कंहिं सॉन्ग जे लाइ ऑफर न कई हुजे? हा, ऑफर्स त इलाही थींदियूं आहिनि ऐं अञा बि थींदियूं आहिनि। पोइ ऐं जॾहिं मां एडिटिंग में हुयमि तॾहिं बि ऑफर्स थियूं हुयूं, मॉडलिंग ड्रामा वग़ैरह साइड ते वञण जे लाइ, लेकिन मूंखे परमिशन न आहे। अच्छा, घर वारनि जी तरफ़ां? जी। अच्छा अच्छा। त इहा घर घर वारा वारा सॼा न, हाँ मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे। हिकिड़ो ई भाउ हूंदो आहे जेको माना अहिड़ो चारि हूंदो भाइर आहे। आहिनि पर चइनि मां जेको हिकिड़ो आहे न, उहो बसि लखनि जो मट हूंदो आहे। बसि ईअं ई आहे। उहो हुन न्यूज़ में बि आई हुयमि त उहो थोरो घणो एतिराज़ कयो, पोइ वरी हुनखे ख़बर पई त न न्यूज़ फील्ड अहिड़ी न आहे, या वरी न न डोर टू डोर काई बि फील्ड अहिड़ी कोन्हे। डोर टू डोर माना वञणो थो पए। हुनखे इन ते एतिराज़ हो की तव्हां डोर टू डोर वेंदा ऐं ॾिसो शूट हूंदी आहे त 20-20 ॾींहं बि आउटडोर रहणो पवंदो आहे। न त उहो तव्हां ते पाण ते डिपेंड थो करे न। जेकॾहिं तव्हां अहिड़ा प्रोजेक्ट्स खणो जेके तव्हांखे कराची में ई करणा आहिनि त तव्हां इज़ीली करे सघो था। जीअं मां शुरू खां वठी मुंहिंजो इहो ई हूंदो हुयो, जॾहिं खां मां मीडिया जॉइन कई आहे मां आउटडोर कॾहिं बि न आहियां वई। अच्छा, मां कराची खां ॿाहिरि कॾहिं बि शूट्स न आहिनि कयूं। मां जॾहिं बि कयूं आहिनि कराची पर में। ऑफर्स बि कॾहिं कॾहिं अहिड़ियूं अची वेंदियूं आहिनि या वरी एक्सेप्ट मना करणो पवंदो मना आहे, करे चवंदा आहियूं त उन हिसाब सां पोइ मूंखे परमिशन मिली। मां त मना करे चवंदी आहियां, मां चयो सॉरी मां नथी करे सघां। ऐं मूंखे वाकई मूंखे बि परमिशन न हुई कराची खां ॿाहिरि वञण जी। इहो थींदो आहे, ज़ाहिर आहे छोकिरी जो मामिलो थिए थो, रिस्पॉन्सिबल जेके आहिनि पेरेंट्स ऐं भाइर ईअं ई हूंदा आहिनि। इन्हनि शयुनि खे जेको आहे बुरो न मञाइणु हिकिड़ी बि खपे। आहियां न त हुनजे करे इकलौती त अच्छा पोइ सभिनी जा करे नखरा बि खणाईंदा हूंदा पंहिंजा? मां वधीक खणंदी आहियां सभिनी जा। इहो ई कीअं थो थी सघे? इहो उल्टो आहे। मुंहिंजो बाबा नखरा इलाही खणंदो आहे। बाबा त चांहि बाबा ठाहे आहिनि। ॾींदो आहे, कॾहिं दिलि कंदो आहे चवंदी आहियां बाबा चांहि ठाहे ॾियो त उहो, या वरी ख़्यालु कंदो आहे त मुंहिंजी धीअ हे बि न करे, मुंहिंजी धीअ हे बि न करे, त बाबा इलाही ख़्यालु कंदो आहे। ॿाहिरि बि कंदा आहिनि पर हुननि जा वधीक नखरा मां खणंदी आहियां छो त मां वॾी आहियां, त ईअं थींदो आहे। बाबा त बाबा हूंदो आहे न, वाकई सही ॻाल्हि आहे। हिदायतुल्लाह भाउ आहिनि असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाजी। अस्सलाम वालेकुम भाजी। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? शुक्र आहे। जी भाउ। जी जी सभु ख़ैर। भाउ छा छा चवणु चाहींदो? ज़िंदगी जे बारे में जेके चवणो हूंदो पवण ख़ासि माण्हू पवे जी भाउ। सही। जी 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 भाउ। जी भाउ। कामयाब इंसान शिकायत करे या शिकायत जो ख़ासि करे मौक़ो ॾिनो कोन वञे कंहिंखे। अगरि कंहिं में कोई खामी ॾिसंदो त उहो ज़रूरु चवंदो त हिन शख़्सियत में अहिड़ियूं खामियूं आहिनि। सही। पर भाउ अगरि असां कंहिंखे शिकायत जो मौक़ो न बि ॾियूं था त इंसान खे अगरि शिकायत थी वञे असांखां त उहा शिकायत कीअं दूरि कजे? जीअं की वरी सां चवां छा? एॾो मुश्किल सां चई वियमि।
चवां थी असां कंहिंखे शिकायत जो मौक़ो न ॾींदा आहियूं, पर अगरि कंहिं इंसान खे असां खां शिकायत थी वञे त उन शिकायत खे असां कीअं दूरि कयूं? थैंक यू अदा, तव्हांजी आवाज़ जेको आहे सही तरह न पई पहुचे असां ताईं, छो त सिग्नल्स में कुझु प्रॉब्लम हुयो। बहरहाल इनशाला नेक्स्ट टाइम तव्हां वरी कॉल कजो, वरी तव्हां सां कचहरी कंदासीं। जी सबा, इहो ई सवाल जेकर मां तव्हां खां कयां त पोइ उन माण्हू खे इग्नोर करे छॾिजे, छो त असां कंहिंजी सोच ते नथा हली सघूं, या वरी जेको इंसानु असांजे लाइ सोचे थो त हीअ हीअं आहे या हीअं आहे, त उनजी असां थिंकिंग कॾहिं बि पॉज़िटिव पाण लाइ नथा करे सघूं, छो त असांजे लाइ उन पंहिंजे माइंड में हिकिड़ो स्ट्रक्चर ठाहे छॾियो, उनखे अॻिलो इंसानु चेंज नथो करे सघे, पोइ त भले उन लाइ तव्हां कुझु बि करे छॾियो, तंहिं करे उन इंसान खे इग्नोर करे छॾियो, पासे करे छॾियो। कुझु हूंदा आहिनि न मैग्नेट, चिपकू, हा चिपकू टाइप आहे, पोइ त उन्हनि मां त पीछो तव्हांजी लाइफ में कोई चिपकू आहे? काफ़ी आहिनि, केरु? काफ़ी आहिनि, हिकिड़ो त कोई ॿुधायो। इलाही चिपकू आहिनि। हिकिड़ी मुंहिंजी दोस्त आहे, असां हुनजो नालो न खणंदमि, उहा मूंसां एॾो माना चिपकी वई जो न्यूज़ में वियां बि कॉल, अल्लाह, व्हाट्सएप ते कॉल, वीडियो कॉल। यार मुंहिंजी जॉब अहिड़ी आहे जो असां वीडियो कॉल ते न ॻाल्हाए सघंदा आहियूं या वॉइस न करे सघंदा आहियूं, जस्ट मैसेजिस, सो बि कॾहिं कॾहिं। त उनखे इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे, पोइ मां उनजे करे यकीन कंदो पंहिंजो नंबर चेंज करे छॾियो। ओ माय गॉड, एॾी चिपकी वई मूंसां। सही। ऐं लेट सपोज़ मां तव्हांखां हिकिड़ो सवाल ज़रूरु करणु चाहींदसि तव्हांजे लाइफ पार्टनर जे बारे में, त कुझु इरादा आहिनि? हा, इरादो मुंहिंजो न आहे, बाक़ी मुंहिंजे घर वारनि जा नेक इरादा आहिनि, इलाही नेक आहिनि न, काफ़ी ज़्यादा। अलाए छो मूंखे फीलिंग अचे पई अहिड़ी, अलाए छो तव्हांखे ॾिसी करे मूंखे अहिड़ी फीलिंग अचे पई या त सबा जी एंगेजमेंट थियण वारी आहे या त ॻाल्हि पकी थियण वारी आहे, मूंखे अलाए छो इहे वाइब्स अचनि पियूं अॼु तव्हांखे ॾिसी। अलाए छो वाकई, हालांकि तव्हां मूंसां डिस्कस बि न आहे कयो, न मूंखे कंहिं ॿुधायो आहे, पर इहो हिकिड़ो वाइब अचे पई मूंखे। माना उहो चइबो आहे न की कंहिंजे कढ पइजे, हथ धोई कढ पइजी वञे, त ईअं मुंहिंजा घर वारा मुंहिंजे कढ पइजी विया। सुठी ॻाल्हि आहे न। त पोइ तव्हां फील्ड में रहंदव या छॾे ॾींदव? शादी फील्ड में रहंदमि, शौक़िया जो त मूंखे शौक़ु आहे, न्यूज़ जो शौक़ु हुयो त मां न्यूज़ में हली आयमि। ऐं तव्हांजा साहुरा मना कनि त पोइ छा कंदव? न, पोइ अहिड़े हंधि त शादी न थींदी मुंहिंजी, छो त मुंहिंजा पेरेंट्स पहिरियां ई इहो ॻाल्हाईंदा की जॉब तव्हां माना रोकियो न, छो त ॾिसो मां जंहिं फैमिली सां बिलोंग थी कयां, असां बिल्कुलु आज़ादु तरीक़े सां लाइफ गुज़ारी आहे, असांखे कंहिं शइ जी रोक टोक न थींदी आहे, तव्हां हेॾे न वञो, तव्हां हे न खाओ, तव्हां हिन सां न ॻाल्हायो, या तव्हां हीअ जॉब न कयो या हे न कयो, त रोक टोक वारे माहौल में त असां पलिया ई न आहियूं। त इन जे हिसाब सां रिश्तो बि ओड़ो ई, छो त मुंहिंजो भाउ जो जेको रिश्तो थियो उहो बि इन ई हिसाब सां थियो आहे, त असां कंहिंखे रोक टोक न आहियूं कंदा त असांजी न्याणी खे बि कोई रोक टोक न करे। ऐं हा, का ग़लति ॻाल्हि आहे त रोक टोक त सही हूंदी आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर अगरि ग़लति न आहे त पोइ छो? कब खिला रही हैं आप शादी का लड्डू? बस हाणे घर वारनि ते डिपेंड आहे। तव्हां न ॻोल्हियो? न, मां न ॻोल्हियो। छो? न बस अल्लाह, घर वारा आहिनि, अबू वेठो आहे। न बिल्कुलु आहिनि, पर इंसान जी हिकिड़ी, अच्छा तव्हां छा था सोचो त तव्हांजी लाइफ पार्टनर में जेको आहे कुझु क्वालिटीज़, कुझु ख़ूबी छा था ॾिसणु चाहियो? शक न करे, बस हो नहीं सकता, मतलब शक न, इनखे मां इन शइ खे मां करेक्ट करणु चाहींदसि। शक न हूंदो आहे, उहो हूंदो आहे प्यार, उहा हूंदी आहे केयर। तव्हांजो हस्बैंड या तव्हांजो लाइफ पार्टनर या तव्हांजो मंगेतर XYZ जेको बि आहे, अगरि हू तव्हां ते मतिलबु काई बि रिस्ट्रिक्शन रखे थो या कंहिं बि शइ ते तव्हांखे वराए करे का सवाल करे थो, त उनखे तव्हां शक न सम्झंदा कयो। उहा शइ वरी अलॻि थी वई किरण, पर जेको अॼुकल्ह मुआशिरो हले थो या वरी कोई इंसान कंहिंखे चुगली करे छॾे थो, जीअं तव्हां शुरू में चयो, तव्हां एतिरो गैप ई न रखो न पंहिंजे रिश्ते में जो कोई ट्रू इन्वॉल्व थिए ऐं तव्हां मतिलबु का चुगली न चाहींदे बि असांजो अॼुकल्ह जेको माहौल या मुआशिरो आहे उनखे ॾिसंदे, न चाहींदे बि कंहिं हिकिड़ी सुठी फैमिली खे ख़ुशि ॾिसंदे, कंहिं हिकिड़े कपल खे ख़ुशि ॾिसंदे कोई बर्दाश्त न आहे कंदो आहे, कुझु बि थी थो सघे, त उन हिसाब सां अॻिले खे पुछणु खपे त हीअ ॻाल्हि हीअं आहे, बजाए की उन ते शक कजे या उन ते कोई रिएक्शन ॾिजे, इन शक जी ॻाल्हि कई। हलो, अल्लाह ख़ैर कंदो, इनशाला अहिड़ो कोई बि इंसान असांजी प्यारी भेण जी ज़िंदगी में न अचे, इनशाला सुठो ई ईंदो जेको तव्हांखे ॾाढो ख़ुशि रखंदो, इनशाला इनशाला। कमल जी कॉल आहे बदीन मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो?
शुक्र आहे न। हाणे ॿुधायो। बिल्कुलु ठीकु ठाक जी। कमल छा कंदा आहियो? ठीक है, इहो घर जो रसोई पता कने जेको को नाहे कंदी। अच्छा अच्छा, सही आहे सही आहे सही आहे, ठीकु आहे भेण। ॿियो छा चवणु चाहींदो? बस इहो ई चवणु चाहियां थी जेको प्रोग्राम में शौक़ थी वियो प्रोग्राम भलो तव्हांजो। महिरबानी। इहो असांजी पोइ स्क्रीन ते नंबर हुओ पोइ खणी खणी थकी बस लॻे न हींअर लॻो आहे। अदी छा आहे हूंदो जो सभु कॉल्स कंदा रहंदा आहिनि न त नंबर बिज़ी मिलंदो आहे। हाँ न कल्ह खां वठी हाणे हाणे थकी थी पई आहियां। अय अल्लाह। ॿियो ॿुधायो ख़ैर? जी जी अदी बिल्कुलु ठीकु ठाक। कोई गानो ॿुधाईंदव? गानो त मूंखे अचे कोन पियो। न पियो अचे गानो? न कुझु त ॿुधायो, गानो ॿुधायो, शेर ॿुधायो, डायलॉग ॿुधायो, कुझु त ॿुधायो। चलो ठीकु आहे ॿुधायां थी। ॿुधायो ॿुधायो। अधी ॻाए बि पाण थी, अधी ॿुधे बि पाण थी। ओ अधी कमल, ओ अधी अधी, ओ मुंहिंजी भेण। ओ अधी। जी जी तव्हांजो आवाज़ नथो अचे अधी। आवाज़ कोन थो अचे? न अधी, हाणे 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 अचे पियो अचे पियो। थैंक यू अदी, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। माशाल्लाह, मतिलबु हर इलाइक़े जी पंहिंजी हिकिड़ी ॿोली आहे, डिफरेंट ॿोली आहे। बिल्कुलु। जे तव्हां चओ पिया सखर सां तव्हांजो वास्तो आहे जी, त सिंधी जेको आहे तव्हांजी ख़राबु तव्हां चयो त ख़राबु कहिड़े सेंस में ख़राबु हुई? तव्हां सही त ॻाल्हायो था? न मां इहो तव्हां सां सही थी ॻाल्हायां। ऐं अगरि मां घर वेंदमि त मुंहिंजी लैंग्वेज पंहिंजी थी वेंदी। कीअं मतलब? मतलब असां थोरो माना छॾे छॾे ॻाल्हाईंदा आहियूं। छा छॾे छॾे ॻाल्हाईंदा आहियो? मतलब किरण तव्हां सम्झो न हाणे मां तव्हांखे कीअं ॿुधायां। अच्छा मूंखे मेकअप रूम में ॻाल्हाए ॿुधाईंदव? हा मां तव्हांखे मेकअप रूम में ॻाल्हाए ॿुधाईंदमि। पोइ व्यूअर्स मां तव्हांखे मंडे ते ॿुधाईंदसि त सबा कीअं पई ॻाल्हाए। सही आहे सही आहे सही आहे, पक्की ॻाल्हि आहे? पक्की ॻाल्हि आहे। अच्छा ज़बरदस्त। सबा तव्हांजी लाइफ में कॾहिं कोई अल्लाह न करे कोई अहिड़ो मोमेंट आयो हुजे जंहिंमें तव्हां इलाही परेशान थी विया हुजो, सैड थी विया हुजो? हाँ काफ़ी अहिड़ा मोमेंट ईंदा आहिनि ऐं परेशान छा पोइ इंसानु उते वरी एतिरो सेंसिटिव थी वेंदो आहे जो रोई बि पवंदो आहे। रोअणु चाहे बि वरी या त न रोई सघंदो आहे। अहिड़ा मोमेंट अची वेंदा आहिनि ऐं ज़िंदगी में हिकिड़ो न अलाए खोड़ सारा ईंदा आहिनि अहिड़ा मोमेंट। हलो सवाल त इलाही था अचनि पर वक़्तु ॾाढो घटि आहे मूं वटि। सवाल ॾाढे ग़लति टाइम ते तव्हां असांजे शो में आया। शुक्र आहे। अली हैदर भाउ जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। जी भाउ छा चवणु चाहींदो? अॼु तव्हांजो प्रोग्राम इलाही दिन खां पोइ कॉल लॻी आहे, मूं इलाही दिन खां पोइ ॾिठो आहे। ऐं भेण आई आहे हिनजो सफ़ा नालो आहे। जी जी न्यूज़ एंकर है न। जी जी इन सां ॻाल्हाइणो आहे भेण। ॻाल्हायो। जी जी अस्सलाम वालेकुम। भेण वालेकुम अस्सलाम। जी भाउ। ॾाढो मज़ो ईंदो आहे। अच्छा माना जेको वर्ड जेकी चवण जो अंदाज़ ॾाढो सुठो आहे। तो तकरीबन जेका हूंदा आहिनि उनखे सिंधी ॿोली सही न ईंदी आहे। जी जी तकरीबन जेका हूंदा आहिनि उनखे सिंधी ॿोली सही न ईंदी आहे। ऐं भेण तव्हां खां हिकिड़ो इहो बि पुछणो आहे त हिन न्यूज़ में जे माण्हू अचे न त कीअं अचे इन फील्ड में? ठीकु आहे भाउ इन ठीकु आहे। फील्ड में त ईज़ी आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। कीअं अचे फील्ड में ईज़ी आहे अचणु? पहिरीं तव्हां न्यूज़पेपर पढ़ो, पहिरीं तव्हांखे सियासत जी थोरी घणी ॼाण हुजे, उन खां पोइ तव्हां ऑफिस में जेके ऑडिशन्स थींदा आहिनि असांजा सीनियर्स वठंदा आहिनि ऑडिशन, उन ऑडिशन में तव्हां एतिरी तयारी करिजो जो तव्हांखे सिलेक्शन जे लाइ कंहिंजी ज़रूरत न पए। तव्हांखे सिलेक्ट कयो वेंदो, उन खां पोइ तव्हां ट्रेनिंग कंदव ऐं तव्हां। थैंक यू सो मच सबा, थैंक यू सो मच। इहो अधु कलाक कीअं गुज़रियो मूंखे ख़बर ई न पई ऐं मूंखे बि ख़बर न पई। उमेद कंदसि तव्हां वरी ईंदव ऐं प्रॉपर टाइम ॾींदव असांखे। इंशाल्लाह। सही आहे न? पक्की ॻाल्हि आहे? वाइदो करे था वञो अॼु? बिल्कुलु बिल्कुलु वाइदो। हलो ज़बरदस्त। ऐं वेंदे
शोभी भाई का गानो त ॿुधंदासीं बिल्कुलु तव्हां खां ॿुधई न हाणे पाण खां ॿुधंदासीं ठीकु आहे जी व्यूवर्स त इंशाल्लाह मंडे ते तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं पर सुभाणे स्पेशल ट्रांसमिशन आहे रंगन भरी शाम जी त बिल्कुलु ॾिसजो मिस न कजो सुभाणे वारी ट्रांसमिशन छो त सैटरडे ते असांजो ऑफ हूंदो आहे पर तव्हांजे लाइ स्पेशल असां ट्रांसमिशन रिकॉर्ड कई आहे त ज़रूरु ॾिसजो ऐं मंडे ते फीडबैक ज़रूरु ॾिजो तेसीं ताईं पंहिंजो ई पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ एंजॉयमेंट आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए यूं बन संवर के आया न कीजिए मस्त निगाहों की बात चलती है महकशी करवटें बदलती हैं बन संवर के जब वो निकलते हैं दिलकशी साथ साथ चलती है न छेड़ो हमें हम सताए हुए हैं काली काली जुल्फों के फंदे न डालो